अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नवी ॾिसी रहिया आहियो मेहरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां रुख़सार पंवर। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ी हुकूमत 15 सेप्टेम्बर खां तालीमी इदारा खोलण जो ऐलान करे छॾियो। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त तालीमी इदारा 15 सेप्टेम्बर ते खोलण जो फ़ैसिलो कयो आहे। अगस्त ऐं सेप्टेम्बर जे पहिरें हफ़्ते में स्कूल खोलण वारे फ़ैसिले ते वधीक मुशावरत कंदासीं। सिहत जा मामला ठीक न थिया त स्कूल 15 सेप्टेम्बर ते न खोलिया वेंदा। वज़ीर आज़म तरफ़ां अवाम खे ईद उल अज़हा सादगी सां मल्हाइण जी अपील। इमरान ख़ान चयो आहे त स्मार्ट लॉकडाउन जा बहितर नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। ईद उल अज़हा ते लापरवाही कई वई त वायरस तमामु घणो तेज़ी सां पखिड़िजी वेंदो। सिंध में कोरोना वायरस विघे वधीक 40 ॼणा फोत, 1538 नवां केस ज़ाहिर। सूबे में फोतियुनि जो अंग 1677 ऐं मरीज़नि जो अंग 1,09,000 थी वियो। कराची में 722, हैदराबाद 97, सखर 88, नौशरो फिरोज 72 ऐं बदी में 66 केस ज़ाहिर। सांगड़ में 55, शिकारपुर 53, लाड़काणो 32, सिजावल 26, झते में 24 केस रिपोर्ट। अमरकोट में 23, घोटकी 21, टंडोल हयार 18, कंबर 17, जामशोरो 14 ऐं मफोखास में 12 केस ज़ाहिर। दादू में 6, जैकमाबाद 5, नवाबशाह 4, कश्मीरी खायपुर में 1 केस ज़ाहिर थियो। रोहिड़ी में अछूं कुबियूं लॻ, 2 मोटरसाइकिल में टक्कर, नौजवान स्नस भेण फोत। जामशोरो वेझो सुपर हाईवे ते मज़दा ऐं ट्रालर में टक्कर, 1 ॼणो फोत, ॿियो ज़ख़्मी। जैकमाबाद जे ॻोठ अली नवाज़ पंवर में बादशाह पारां मोबाइल चोरी जे इल्ज़ाम में नौजवान जी तहसील। सियासी अॻवान नौजवान जूं मुछूं, बिरूं ऐं मथो कुड़े छॾियो। मुतासिरनि धुर जो एहतजाज। वारसनि चयो आहे त टीपी तालुके सदर अली नवाज़ पंवर मोहम्मद अली पंवर खे तहसील जो निशानो बणायो आहे। मफोखास वेझो ॻोठ बोक्सी फार्म में संगावती तकरार तां मरी बिरादरी जी ॾिंदड़नि विच में झेड़ो कुहाड़ियूं लॻण सबबि 50 वरनि जो सहराब मरी मारिजी वियो।